घोटकी में खबर ॾींदा हलो त थाणो ए सेक्शन पुलिस मुक़ाबले बाद एक दाड़ेल के ज़ख्मी हालत में गिरफ्तार करण की दावा कई है। थाणो ए सेक्शन घोटकी के SHO अख्तर अली अबड़ो दावा कई है त हू गुज़िरियल रात महमूल जियां गश्त ते वनी रहा हुआ त दाड़ेलन सां आमू साम्हूं मुक़ाबलो थी पियो। पुलिस के ॾिसंदे ई दाड़ेलन गिरफ्तारी के खौफ का पुलिस ते फायरिंग कई। पुलिस भी जवाबी फायरिंग कई। फायरिंग के ॾे वठ में वाक़ियो हुसैन बेली रोड ते साईं ॾिनो घोटो मोड़ वेझो पेश आयो। बाद में पुलिस कार्रवाई कंदे एक जवाबदार के जख्मी हालत में हथियार समेत गिरफ्तार करे वरतो, जंहिंजी सुञाणप नज़ीर मलिक तौर थी आहे, जॾहिं त संदसि ॿिया साथी शाहिद गडानी, कुर्बान गडानी ऐं शेरल मौके तां फरार थी विया। पुलिस मूजिब गिरफ्तार जवाबदार जे कब्ज़े मां 30 बोर जो पिस्तौल पिण हथ कयो वियो आहे। गिरफ्तार जवाबदार पुलिस मुक़ाबलनि ऐं चोरी जे केतिरनि ई वारदातुनि में पुलिस के घुर्बल हो। ज़ख्मी जवाबदार के इलाज लाइ तालका अस्पताल न्यो वियो आहे। पुलिस पारां गिरफ्तार जवाबदार ऐं संदसि फरार थियल साथियुनि खिलाफ़ केस पिण दाख़िल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।